अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हांखे तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी धमाकेदार कहाणी ॿुधाईंदा हलूं। छा यानी हाशू जी भेण खे मूंसां हितां अगवा करे खणी वेंदो ऐं हाशू ऐं मीर कहिड़ो क़दम खणंदा, नवाब खान कहिड़ो क़दम खणंदो, छा हू जेको आहे नवाब खान खे बुरो करे वेंदो मूंसां, या वरी सिजावल खान सां हथ मिलाए इहो क़दम खणंदो मूंसां, या भावल सां गॾिजी करे इहो कमु कंदो। बिल्कुलु दोस्तों, धमाकेदार अपडेट अची चुकी है। पहिरियों वीडियो को पूरो ॾिसो जी तव्हांखे सॼी कहानी सम्झ में अचे। थी सके तो दासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी लाइक शेयर फॉलो ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेको आहे मां तस्वीरां जेके साम्हूं थंबनेल ते रखी हुयूं ओरिजिनल इहे तस्वीरां उहे आहिनि जॾहिं मूंसां जेको आहे मीर जी मंग यानी आशू जी भेण खे अगवा करे खणी वेंदो वरवाह मां पोइ उन टाइम उहा ॼञ जेको आहे फेरे करे भावल जे घर ईंदा ऐं इहा कावड़ में जेको आहे भावल जी भेण यानी धीउ जेकी राणी आहे उन खे हाशू जेको आहे निकाह कराईंदो, मीर सां कोशिशि कंदो मीर सां जो निकाह करायां ऐं भावल खे ॿधी छॾींदो। ऐं नवाब खान जे चवण ते इहो कमु थींदो। अहिड़े हिसाब सां मूंसां हितां निकिरी वेंदो अगवा करे ऐं शादी न करणु ॾींदो, लेकिन हू कावड़ में इहो क़दम खणंदा मीर ऐं हाशू यानी राणी सां निकाह करण जी कोशिशि कई वेंदी। इहा करीब 2-3 किस्तनि जे अंदरि इहा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। जेका सुभाणे किस्त ईंदी इहा बि माना कहाणी असां त स्टार्ट थींदी। जॾहिं शादी थींदी तव्हां ॾिसंदो इहा कमु ईअं ई थींदो। जेके एडवांस में मां तव्हांखे कहाणी ॿुधायां थो यादि करे छॾिजो, इहा कहाणी मुंहिंजी पूरी फिट बि ईंदी ऐं ईअं ई थींदो ऐं मूंसां अगवा करण में कामयाबु थी वेंदो ऐं जेको आहे मीर जी शादी राणी सां ज़ोरी कराइण जी कोशिशि कंदो। हाशू भावल खे ॿधी करे उन घर में घिरी करे उन सां विड़ी करे इहो कमु कयो वेंदो दोस्तों। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेका बि अपडेट असां ॾींदा आहियूं त पूरी सबूतनि सां ॾींदा आहियूं। क़रीब इहे सीन तव्हांजे साम्हूं अचण वारा आहिनि ऐं सिजावल खान इन शइ जो तमाशो परे खां वेही ॾिसंदो थी छा रहियो आहे। दोस्तों हर वीडियो अपडेट सभ खां पहिरियां अगरि तव्हां ताईं पुॼे त पोइ महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर करे छॾियो। ख़ुदा हाफ़िज़।